फायदा अली मां इन जगह भड़ो तो भई करे विच में। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ यूट्यूब चैनल। अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि सोशल मीडिया ते हिकु वीडियो वायरल थी रही आहे जेका आहे फाइज़ा अली जी माउ जे बारे में। जी हाँ दोस्तों, उहा वीडियो असां तव्हांखे हिन वीडियो में ॾेखारण वारा आहियूं। उन वीडियो में फाइज़ा अली जी माउ खे माण्हू तमामु घणो घटि वधि ॻाल्हाए रहिया आहिनि, याने गारियूं ॾेई रहिया आहिनि। उहा वीडियो असां तव्हांजे साम्हूं पेश करण वारा आहियूं। पर दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं हिन वक़्त ताईं तव्हां असांजी वीडियो खे लाइक न कयो त महिरबानी करे असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां असांजे हिन यूट्यूब चैनल ते पहिरियों भेरो आया हो त महिरबानी करे असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ खे सब्सक्राइब कंदा। त दोस्तों, अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। फायदा अली मां इन जगह भड़ो तो भई करे विच में टिकटॉक में आई वीडियो। केक भई कटे वड़ा वड़ा ओ क्या पंहिंजी धी खे खपाए जरे दो अंदर आ भोलड़ी यार अले माने खाईंदी छा ता ही चलो ता नंढा हो ता वनो ना बड़ी आराम में आई रे पुलिस केडी बिठिया। हां यार या फायदा अली करे बिठिया